आशिकन अल्लाह जी मोहब्बत रखी मन, संदी सिक प्रियन तन में आहे तिनखे। सादन लफ़्ज़नि में हिन बैत जो मतिलबु थींदो त लतीफ़ चए थो त मुंहिंजो मन अलाह जे लाइ ऐं मुंहिंजो तन पिरीअ जे लाइ। लफ़्ज़ मन जी माना आहे दिलि, हियूं, कल्ब, अंदर या रूह, ऐं तन माना जिस्म, बुत, बदन। त पोइ ॻाल्हि वाज़े थी वई त मन मौला जो ऐं मुंहिंजी सोच मुंहिंजे हक़ीक़ी ख़ालिक जी। त पोइ मन में मालिक रहे ऐं तन मुंहिंजे पिरीअ जो थियो। लतीफ़ जी चवाणी। हाणे अचो त हिन जी वधीक वज़ाहत कयूं। सॼणो, इंसानी जिस्म में दिमाग़ ॼण त कंप्यूटर जो हार्डवेयर आहे ऐं उन में पलजंदड़ सोचूं सॉफ्टवेयर आहिनि। त पोइ चइबो त लतीफ़ जी फ़तवा बरहक़त आहे। हुन सोचे सम्झे तन ऐं मन खे अलॻि अलॻि रखियो आहे ऐं ॼाणायो आहे। जॾहिं त असां उन्हनि ॿिन्ही लफ़्ज़नि जे इस्तेमालु वक़्तु मुंझार जो शिकार थींदा रहिया आहियूं। जीअं लतीफ़ जंहिं असांखे ॿिन्ही लफ़्ज़नि जे अलॻि अलॻि माना ॾेई छॾी ऐं असांखे सम्झाए वियो। जे लतीफ़ जी ॿोली।